शेरकनासी गोठ अमीर बख्श सरोही में 3 महीना अॻु क़त्ल थियल नौजवान वारे मामले जो जरगो थियो। सरोही बिरादरी जी बिंदुरनि में मीर मंसूर पंवर जी सरपंची हेठि संदसि रिहाइशगाह ते जरगो थियो। सरोही बिरादरी जी बिंदुरनि विच में जरगे दौरान अनवर सरोही धुर मथां ॾोह साबित थियो। 60 लख रुपया ॾंड मुक़रर कयो वियो। 3 महीना अॻु जवाबदारनि कान्हे मामले तां 27 वरनि जे तनवीर हुसैन सरोही खे क़त्ल कयो हो। तफ़सील मालूम कयूं था नियाज़ ख्वाजा खान। नियाज़, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुल ॿुधाईंदा आहियूं त रिपड़ी भरिसां बार थाणे जे ॻोठ अमीर बख्श सरोही में 3 महीना अॻु कार इल्ज़ाम हेठि क़त्ल थियल नौजवान 27 साला तनवीर हुसैन वलद मोहम्मद आज़म सरोही जे क़त्ल वारे मामले जो जेको निबेरो आहे मदईअ में मीर मंसूर पंवर जे सरपंचीअ में संदसि जी रिहाइशगाह ते थियो, जंहिंमें जवाबदार धुर अनवर सरोही मथां जेको ॾोह साबित थियण ते मजमूई तौर ते 60 लख रुपया ॾंड मुक़रर कयो आहे। ज़िम्मेवार धुर फ़ैसिलो क़बूल कंदे ऐं जेको मौक़े ते 40,000 जेको आहे अदा कया, जॾहिं त बक़ाया रक़म 59 लख 60,000 जेको 2 महीननि अंदरि जेको अदा कंदा। जवाबदार धुर मक़सूर जे वारसनि खां मेड़ पहिरों खणी ईंदी, जंहिंखां पोइ जेको आहे धुरियूं खीर खण थी वियूं आहिनि ऐं इलाइक़े में पिणु जेका ख़ुशीअ जी लहर छाईंदी वई आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नियाज़ अपडेट करण जे लाइ।